अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दौलाब जी दोस्तो तव्हां ॾिठो ड्रामे जी प्रोमो में त हथियार हिक ॿिए जे मथां सिधा हुया रहज़न ऐं मुराद वारनि जा। दोस्तो रहज़न वारा इन लाइ हथियार सिधा कंदा आहिनि जॾहिं मुराद उन्हनि खे चवंदो आहे असां वटि छोकिरी कोन्हे असां न ॾींदासीं, फ़िलहालु तव्हांखे इंतज़ारु करिणो पवंदो कुझु ॾींहं। इन जे करे ककर वारा हथियार यकदमि सिधा कंदा आहिनि। ईअं धोखो थी वियो असां सां, हीअं थी वियो हूअं थी वियो, रहज़न बि ऐं हू बि हथियार सिधा कंदा आहिनि अली ख़ान वारा। पोइ इते जेको आहे मुराद शींहं आहे, तव्हांखे ख़बर आहे उनजी गजगोड़ी ॿी शइ आहे। जॾहिं हू पंहिंजी हकल ॾींदो आहे रहज़न वारा हथियार हेठि कंदा आहिनि ऐं हितां मोटी वेंदा आहिनि, चवंदा आहिनि असां तव्हांखे कोन छॾींदासीं ऐं वेंदा आहिनि सिधो शाहनवाज़ ख़ान वटि ऐं उन सां ॻाल्हाईंदा आहिनि। उहो चवंदो आहे अहिड़ी ज़रूरत नाहे मुराद जी ऐं मंसूर ख़ान जी जो तव्हांखे हेठि करण, तव्हांखे झुकाइण जी साज़िश आहे मंसूर ख़ान जी। मां तमामु जल्द तव्हां सां गॾु हलां थो, मुराद खां ॿई संग मां वठी ॾियां थो। जे न मिलिया, तव्हांजो संग तव्हांखे न मिलियो त घर में घिरी करे इन जा ॿई संग खणंदासीं। ओॾो मंसूर ख़ान खे ख़बर पइजी वेंदी आहे, हू बि वॾो गुस्सो कंदो आहे मुराद ते, पर हैदर उनखे सम्झाईंदो आहे मतां रहज़न वारनि का हरकत का अहिड़ी ग़लती कई हुजे जंहिंजे करे मुराद संग वापसि नाहे ॾिनो। बहरहाल कुझु सोचणो पवंदो, उन्हनि सां मिलणो पवंदो। पोइ मंसूर ख़ान उतां निकिरंदो आहे ऐं मुराद वारनि वटि वेंदो आहे, उन्हनि सां मिलंदो आहे, पुछंदो आहे छा आहे।